Audio Jungle. सुमेरा काय दर्जे जी तू पढ़ंदी चौथे में पढ़ंदी है ये जेका सुबह तव्हां सां वाक़ियो थियो आहे इहो कंहिं कयो आहे साईं गुलशन आहे छा पियो कहे मां उते बीठी हुयमि साईं मूंखे सॾु कयो ॿई हथ ईअं कीअं चई भाकुर पाए मुंहिंजे मां साईं मां ईअं न कंदसि चई हथनि खां वठी ज़ोरीअ करे चुमी ॾिनी अथई छो इनखे छो कयो अथई इनखे सज़ा घुरिजे इनखे सज़ा ॾियणु घुरिजे छो इनखे अथई जॾहिं वेंदा ॾिसंदो आहे इन नज़रनि सां ॾिसंदो आहे छो असां मूंखे गुस्सो आहे मां हली आयमि छोकिरीअ खे वठी ईअं छो कयो अथई ॿियो छा चई ॿियो चई यारी पक्की आहे चार चक्कर चयो अथई छो असां धी जेतिरा आहियूंसि न धीअ कोन्हनि छा पंहिंजी दिलि खे बि चवंदो आहे त यारी रख असां धी जेतिरा आहियूंसि न तू ऐं हो अकेला हुआ स्कूल में मां जी तू ऐं अकेला जी साईं इस मिली में सभु साईं मूंखे हुन पाण सॾु कयो आहे वरी पुठियो बचे बस हलिया वियासीं घर छो कयो अथई वो मास्टर जो नालो छा आहे साईं गुलशन पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे असांजो ॾोह कहिड़ो आहे असां माण्हू न माराया असां टांवर न केराया असां माण्हू न माराया असां टांवर न केराया असांखे तालिबा आहियूं न को थियण ई था चाहियूं अज़ल खां अमुन जा हामी ॿुधायो का ॾिठो खामी असां को रूस खे टोड़ियो असां